खबरुन जो सिलसिलो जारी आहे ते अवां सां अहम खबर शेयर करे रहा हूं। हैदराबाद में जिथे लतीफाबाद नंबर 10 में हद दखलन खिलाफ ऑपरेशन दौरान बाअसरन जो टीम मथा हमलो। एंटी इंक्रोचमेंट टीम जा 2 मुलाजिम फायरिंग के नतीजे में सख्त जख्मी थी पिया। जख्मिन के तिबी इमदाद लाए सिविल अस्पताल मुंतकिल किया वियो आहे, जड॒हिं त पुलिस जवाबदारन की गिरफ्तारी लाए कार्रवाई शुरू करे छड़ी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। हैदराबाद में लतीफाबाद नंबर 10 में हद दखलन खिलाफ ऑपरेशन दौरान बासरन टीम मथा हमलो किया, जंहिंमें एंटी इंक्रोचमेंट टीम जा 2 मुलाजिम फायरिंग के नतीजे में सख्त जख्मी थी पिया। हैदराबाद में खबर है जिथे लतीफाबाद नंबर 10 में हद दखलन खिलाफ ऑपरेशन दौरान बासरन जो टीम मथा हमलो। एंटी इंक्रोचमेंट टीम जा 2 मुलाजिम फायरिंग के नतीजे में सख्त जख्मी थी पिया। जख्मिन के तिबी इमदाद लाए सिविल अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। पुलिस जवाबदारन की गिरफ्तारी लाए कार्रवाई भी शुरू करे छड़ी आहे। एक बार बीहर अवां खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। हैदराबाद में लतीफाबाद नंबर 10 में हद दखलन खिलाफ ऑपरेशन दौरान बासरन टीम मथा हमलो किया, जंहिंमें एंटी इंक्रोचमेंट टीम जा 2 मुलाजिम फायरिंग के नतीजे में सख्त जख्मी थी पिया। तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद में आवाज़ न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर इरफान अली मुगियो असां सां लाइन ते मौजूद है। इरफान अली, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी, हैदराबाद के लतीफाबाद नंबर 10 इलाके में हद दखलन खिलाफ ऑपरेशन दौरान बासरन माण्हुनि तरफा एंटी इंक्रोचमेंट टीम मथा हमलो किया वियो आहे, जंहिंजे नतीजे में 2 ॼणा ज़ख़्मी थी विया आहिनि। ॿुधायो वञे थो त लतीफाबाद नंबर 10 में हद दखलन खिलाफ ऑपरेशन दौरान बासरन टीम मथा हमलो किया ऐं फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में गोलियूं लॻाइण सबबि एंटी इंक्रोचमेंट जा 2 मुलाजिम जख्मी थी पिया आहिनि, जिनके इलाज लाए सिविल अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। इन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त फायरिंग कंदड़ जवाबदारनि खिलाफ कार्रवाई शुरू कई वई आहे ऐं गिरफ़्तार करण लाइ कोशिशूं शुरू कयूं आहिनि। जी ठीक है इरफान अली, वॾी महिरबानी अवां जी अपडेट।